बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाजरीन। प्रोग्राम इशूज़ में भलीकार मां आवां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाजरीन अॼोके प्रोग्राम में टे अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं ठठे जे इलाइक़े गुजे वेझो मंशियात फ़रोशनि खे रोकण जी कोशिश दौरान हिकु पुलिस एहलकार उन्हनि सां झेड़ींदे फ़ौत थियो आहे, जंहिंखे बाद में पुलिस शहीद करार ॾिनो। हुन वाक़े खां पोइ पुलिस कार्रवाई कंदे उन्हनि जवाबदारनि जो पीछो कयो हो ऐं उन्हनि जी गाॾी सिम नाले में कल्टी थी। उते पुलिस पहुती ऐं गिरफ़्तारी दौरान ॿुधायो पियो वञे त हीउ जेको एहलकार आहे उन्हनि सां झेड़ींदे फ़ौत थियो। उन सां गॾु जेके ॿिया एहलकार हुआ उन्हनि हिन वाक़े में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार बि कयो आहे। पर हुन खां पोइ हिन वाक़े खां पोइ जेके एहलकार जा वारिस आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हीअ जीअं ॿुधायो पियो वञे ईअं मुमकिन न आहे त वाक़ियो थियो हुजे। उन्हनि जो जेको नौजवान आहे पुलिस एहलकार उनखे ॿोड़े नथो मारे सघिजे, हिकु नौजवान गबरू जवान हुयो। उन्हनि तरफ़ां आला सतह जी इंक्वायरी जो जेको मुतालबो आहे उहो कयो पियो वञे। ॿियो हिकिड़ो जेको मामिलो आहे उहो शहदादपुर भरिसां थियो आहे, जिते नौजवान आपघात करे छॾियो आहे ऐं हुन पारां आख़िरी जेका सोशल मीडिया ते पोस्ट जारी कई वई त हुन ॿुधायो त संदसि मामा जेके आहिनि उन ते ज़ुल्म कनि पिया ऐं हुन मोहबत में नाकामी जो बि हुन में लिखियो आहे त जंहिं सॼी ज़िंदगी गॾु रहण जा दावा कया या वाइदा कया उहे पूरा न थिया। टियों जेको वाक़ियो आहे उहो अॼु पेश आयो आहे कोटड़ी जे साइट एरिया वारे इलाइक़े में, जिते क़ौमी अवामी तहरीक जो जेको अॻुवाण आहे उनजो गलो कपियल लाश हथ आयो आहे। इन टिनी मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ठठे मां असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि इक़बाल जाखरो साहब, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। शहदादपुर मां शाद अली मंगी साहब असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। ऐं कोटड़ी मां लतीफ़ शोरो साहब उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। तव्हां टिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति ठठे खां कंदासीं। इक़बाल, हीउ हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे त मंशियात फ़रोशनि सां झेड़ींदे पुलिस एहलकार जेको आहे उहो फ़ौत थियो आहे। पहिरियां त जेके वारिस आहिनि उन्हनि एहतजाज कयो ऐं मीडिया अॻियां दायो त ईअं मुमकिन न आहे थी वाक़ियो पेश आयो हुजे। पहिरियां उन एहलकार खे फ़ौत ॼाणायो वियो, वरी पुलिस उनखे शहीद करार ॾिनो। जनाज़े नमाज़ जेका थी उनमें बि ऑफिसरनि बि शिरकत कई। हीउ मामिलो थियो छा आहे, कहिड़े तरीक़े सां हीउ वाक़ियो पेश आयो आहे ऐं जेके मंशियात फ़रोश आहिनि उहे केरु आहिनि, उन जा नाला साम्हूं अची सघिया? महिरबानी इम्तियाज़ भाउ, बिल्कुलु ई इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो कल्ह पेश आयो हो, जेको कराची खां ठठे तरफ़ मंशियात खणी डबल केबिन वीगो गाॾी जेका अची रही हुई, पुलिस खे इतला हो त कराची खां मंशियात वारी गाॾी अचे पई। उन्हनि जेको उनजो पीछो कयो त गाॾी जेका उन्हनि खां फरार थियण जी कोशिशि कई ऐं पुलिस मुसलसल उनजो पीछो करे रही त गुजे भरिसां सिम नालो हो, उन में गाॾी कल्टी थी पई। उनजे जे नतीजे में ॿ जेके जवाबदार सवार हुआ उन डबल केबिन गाॾी में, जंहिंमें सियाई पुलिस जेका इहा कार्रवाई कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई त उन दौरान हिकु जवाबदार जेको उन फरार थियण जी कोशिशि कई त उनखे पुलिस एहलकार जेको सीआई में मुक़ररु थियल हो अब्दुल मुबीन जाखरो, जेको उन सां झेड़ींदे गहरे पाणी में वियो, जिते जे खेसि जेको घोता ॾेई मारण जी जेको इंकशाफ उहो थियो त पाणी में जेको हुनखे ॿुॾी वियो, जंहिंखां पोइ एहतियाज थियो। उनजे वारस जेके आहिनि, जीअं लाश अस्पताल पहुतो, पुलिस पहुती त उते वारसनि पारां जेको सख़्तु एहतजाज ज़ाहिर कया, पुलिस जे अॻियां सख़्तु एहतियाज कयो त हिन गाॾी में सवार जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जा नाला शो कया वञनि ऐं उन्हनि सां गॾु कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके सवार आहिनि उन्हनि खे पिणु जेको जांच में शामिलु कयो वञे त उन्हनि सां गॾु ॿिया जेके पुलिस एहलकार उन सां गॾु हिकु एहलकार सिर्फ़ु उहो कीअं ॿुॾी फ़ौत थी सघे थो। उनखां पोइ तमामु घणी जेका उहा चिकचिका थी वारसनि जी पुलिस सां। उनखां पोइ जेको लाश जो पोस्टमार्टम करायो वियो। अॼु जेका उनजी तदफ़ीन थी आहे, तदफ़ीन रस्मूं जेके अदा कयूं वियूं। IG सिंध हिन मामले जो नोटिस वरितो, DIG खां रिपोर्ट तलब कई, SSP खां रिपोर्ट तलब कई वई। जेको बुनियादी तौर ते जेकी ॻाल्हि साम्हूं मंशियात फ़रोश वारी आई, जंहिंमें केस जेको अॼु दाख़िल कयो वियो। ॿ जेके मंशियात फ़रोश जवाबदार जेके ॿुधाइनि पिया बलोचिस्तान जा रहवासी आहिनि, उहे जेके ठठे तरफ़ मंशियात कराची खणी अची रहिया। ठठो कराची जी सराउंडिंग वारो ज़िलो रहियो आहे। मादी में बि इम्तियाज़ भाई हिन क़िस्म जा खोड़ सारा अहिड़ा वाक़िया जेके आहिनि उहे जनम वठंदा रहंदा। हिकु अहम मामिलो जेको मंशियात जो, ॿियो मामिलो लैंड ग्रोबिंग जो आहे। ऐं लैंड ग्रेबिंग जेका थी रही आहे उन में ज़मीन ते जेके कब्ज़ा आहिनि, घारो ऐं आसपास वारा इलाइक़ा जेके आहिनि, उते पिणु जेके आहिनि पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि। घारे थाणे जी हद में हिन वक़्त ताईं 4 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि लैंड ग्रेबिंग जे मामलनि में।
उन्हनि मामलनि जी अञा ताईं कंहिं क़िस्म का इंक्वायरी या जांच सही नमूने कोन थी सघी आहे। कुझु अरसो अॻु में जेको आहे ढारे थाणे जी हद में ॿ जेके हुआ हिकु ASI समेत ॿ पुलिस एहलकार जेके हुआ उन्हनि ज़मीन जेका हुई अदालती हुकुम ते कार्रवाई कई। उन दौरान ई ॿुधायो पियो वञे त बास हिकिड़ो ज़मीनदार उन जी ज़मीन ते जीअं हला थी त उन में ॿ पुलिस एहलकार जेके शहीद थी विया, जंहिंखां पोइ पुलिस हिकिड़ो जेको आहे उहो मुबैना तौरु हिकिड़ो जाली मुक़ाबिलो ॾेखारियो जंहिंमें हिकु हारी जेको उनखे पिणु मुक़ाबले में जेको क़तल कयो वियो, उनजे मुक़ाबले में मारिजण जी दावा करे उहो लाश फिटो कयो वियो। उनखां पोइ ताज़ो ई जेको हाणे हिकु महीनो गुज़री वियो आहे त बाबला रोड ते ॿ पुलिस एहलकार जेके आहिनि मजीद मरी ऐं अली अकबर मरी जेके टंडो इलाइक़े जा रहवासी आहिनि उहे पिणु शहीद थी विया। उन ड्यूटी दौरान उहे ड्यूटी ते पिकेट क़ाइमु थियल हुई बाबला रोड ते, उहे पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि। उनजी अञा ताईं जेके सहूलियतकार जेको नज़ीर बरोई उन FIR में ॼाणायो वियो उहो अञा ताईं गिरफ़्तार कोन थी सघियो आहे। पुलिस जेको 24 कलाकनि दौरान हिकु पुलिस मुक़ाबिलो ॾेखारियो, हुन में हिकु जवाबदार बलोचिस्तान वासी हो, उनखे जेको मुक़ाबले में मारण जी दावा कई। ॿ जवाबदार जेके हुआ अञा ताईं जेके FIR में नामज़द आहिनि, उन्हनि जो तालुक़ु जेको बलोचिस्तान सां ॿुधाए पियो वञे, उहे अञा ताईं जेके गिरफ़्तार कोन थी सघिया आहिनि। उन्हनि जा वारस जेके आहिनि उहे मुसलसल सरापा एहतिजाज पिणु। त अहिड़ी रीति जेको मंशात ऐं प्लस में लैंड ग्रेबिंग ॿ ही अहिड़ा अहम मामला आहिनि जंहिंमें पुलिस एहलकार पंहिंजी जानियूं जेके आहिनि उहे जेके शहादतूं नोश करे रहिया आहिनि, जानियूं उन्हनि नौजवान जूं ज़ाया थी रहियूं आहिनि। ताज़ो ई जेको रिसेंटली वाक़ियो आहे त ठटे ज़िले जे अंदरि मंशात जो आम वाक़ो तमामु वॾे पैमाने थी रहियो। किरोड़नि जी रुपयनि जी रोज़ाने जी मंशात जेका आहे उहा राहदारी जे ज़रिए कराची खां ठट्टो सुजावल बदीन ताईं जेका उनजी सप्लाई थिए थी। अहिड़ी रीति वरी कोस्टल बेल्ट में होड़नि जे ज़रिए मंशात जेका उहा ठटे तरफ़ अचे थी। त हाणे जेको मंशियात वारो मामिलो इंतहाई अहम मामिलो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस जेका आहे उहा नुमाइशी तौरु कार्रवाइयूं कंदी रहंदी आहे, FIR दाख़िल कंदी आहे ऐं जेको पुलिस जेके ख़ुदि हिन ख़ुदि हिन कम में उहो मुलवस थींदी रही आहे ऐं उहो सरपरस्ती वारो किरदारु जेको पुलिस जो साम्हूं ईंदो रहियो आहे। हिन वक़्त ताईं ठट्टो ज़िलो अमन अमान जे हवाले सां तमामु पुरअमन खितो रहियो आहे ऐं हिते न क्राइम रेशियो एतिरो आहे, न ई को अगवा बराए तावन जा एॾा वॾा को जीनियस ॾोह थींदा, पर पुलिस अमलदार पंहिंजी जेका ज़बरदस्ती मुखरी सिर्फ़ु हिते न कराईंदा आहिनि। हिकिड़ो पुरअमन खितो आहे, ॿियो हिते मंशात जो जेको आम वाक़ो जंहिंमें वॾे पैमाने ते पैसो आहे ऐं पुलिस जी कमाई जेका थिए थी, जेके पंथ सूबेदार हिते अचनि था मुक़ररु थीनि था, उहे डबल केबिन में हितां खां वापसि बदिली थीनि था त ॿ गाॾियूं जेके आहिनि उहे वापसि कया था वञनि। उनजूं प्रापर्टियूं आहिनि, ज़मीनूं आहिनि, तमामु जेकॾहिं हुकूमत जेकॾहिं इदारा उनजो असासा चेक कनि त समूरो जेको मामिलो उहो खुली सघे थो। ऐं ताज़ो जेको रिसेंटली पाण जे मामले ते ॻाल्हि करियूं पिया, मंशियात वारो मामिलो, पर मंशियात जो पीछो कंदे हिकु नौजवान जेको अब्दुल मुबीन जाकिर शहीद थी वियो। उनजो क़तल केस जेको अॼु CI इंचार्ज ठट्टो ज़िलेदार ख़ान जी जेको मस्जिद में मटली थाणे में दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें जेको गिरफ़्तार जेके ॿ जवाबदार कल्ह जेके कया ॼाणाया विया हुआ, उनमें हिकु बाग अली लहरी बिरोई ऐं ॿियो जेको आहे साहिब अली लहरी बिरोई, ॿई जेके आहिनि बलूचिस्तान जे ओस्ता महमद सां हुनजो तालुक़ु आहे ऐं उन्हनि जे जेके बलूचिस्तान जा रहवासी आहिनि। चोटी PPC 302 जेको तहत उन्हनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जेका उहा पिणु ज़ाहिर कई वई आहे। पुलिस जेका अॼु FIR दाख़िल कई आहे उन में इहो ॼाणायो आहे त ठटे ऐं मकली जा ॿ जेके मंशात फरोश आहिनि, रायल मेमण ऐं हैदर बिरोई, ऐं ही जेके मंशात फरोश बलूचिस्तान जा रहवासी जेके कराची खां ठटे जेका मंशात खणी अची रहिया हुआ, उहा मंशात इन्हनि मंशात फरोशनि खे ठटे ऐं मकली जा जेके लोकल मंशात फरोश आहिनि उन्हनि खे जेका सप्लाई करणी, उहो माल उते पहुचाइणो, पुलिस खे जीअं ख़बर पई त पुलिस उनजो पीछो कयो ऐं ही नौजवान जेको उनमें अब्दुल मुबीन जाकिर जेको उहो शहीद थी वियो। अब्दुल मुबीन जाकिर जेको उहो गुलमंडा जो रहवासी आहे, ॻोठ आदम जाकिर जो संदसि मर्द जेको उहो अबाणे ॻोठु नियो वियो। अॼु संदसि जेकी तदफ़ीन वारियूं रस्मूं जेके आहिनि उहे अदा कयूं वियूं। संदसि जनाज़े में हज़ारे माण्हुनि जेको शिरकत कई, पर हिन वक़्त ताईं जेको शहीद थी वियल एहलकार उनजो वाल साहब अलानू जाकिर ऐं हुनजा भाइर जेके आहिनि उन्हनि इहो ई जेको आहे मुतालबो कयो आहे त हिन मामले जी जेका शफ़ाफ़ जांच कई वञे। छो जो हाणे जीअं जीअं ॻाल्हियूं खुलनि पियूं, इलाइक़े वासी आहिनि या अखियुनि ॾिठा शायदि जेके आहिनि उनमें इहो ॿुधाइनि था त ॿ पुलिस सां गॾु जेके आम माण्हू जेके आहिनि उहे जेके फोर्स सां उनजो को बि तहलुक़ु कोन्हे, उहे माण्हू जेके उन पुलिस मोबाइल में जेके आहिनि उहे शामिल हुआ, उन्हनि माण्हुनि जी जांच कई वञे त उन्हनि माण्हुनि खे कंहिं हुते मोकिलियो जॾहिं उन्हनि जो फोर्स सां तहलुक़ु कोन हो, प्राइवेट माण्हू हुआ, ख़ांगी माण्हू हुआ। ऐं उन्हनि जे हवाले सां पिणु इहो वारसन मुतालबो कयो त उन्हनि माण्हुनि खे जांच में शामिलु कयो वञे
त हिन मामले जी जेका आहे हक़ीक़ी तौर ते जेको क़तल थियो आहे पुलिस एहलकार उन जे जेके हक़ीक़ी जेकी मंज़र उहो साम्हूं अची सघे ऐं हक़ीक़तूं जेके आहिनि उहे साम्हूं अची सघनि त घटि में घटि ई जेको नाक खून थियो आहे इंसानी जान जेका ज़ाया थी आहे उहा रायगा न थी सघे। इन सिलसिले में ASP ठट्टो अब्दुल्ला अफ़ज़ल जेको हुन कल्ह मीडिया सां ॻाल्हायो अथनि त इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उनजी जेको सरकारी तौर ते जेको पुलिस एहलकार अब्दुल मुबीन जाखरो खे उहो शहीद डिक्लेयर करार ॾिनो वियो आहे। उन्हनि इहो पिणु ऐलान कयो त IG सिंध हिन मामले जो नोटिस वरितो आहे। समूरियूं जेके सरकारी मराइतूं उन्हनि जे वारसनि खे पिणु ॾिनियूं वेंदियूं। उनखे इंतिहाई अफ़सोस थियो आहे त पुलिस जेका आहे उहा मंशियात फरोशन सां जहिड़ींदे हिकु पुलिस एहलकार जी जान जेका ज़ाया थी आहे पुलिस मुसलसल मंशियात जे ख़िलाफ़ कमु करे पई ऐं इन क़िस्म जी जेके कार्रवायूं थिए थी उनमें पुलिस जेकी जवाननि पहिरीं शहादत जो नोश जेको उहो ॾियनि था। अहिड़ी रीति जेको IG सिंध पिणु जावेद आलम ओढो जीअं ई वाक़ियो पेश आयो तीअं उन ते रिपोर्ट तलब कई SSP ठट्टो खां। SSP ठट्टो पिणु इहा हिकिड़ी रिपोर्ट जेका उहा पिणु IG सिंध खे घुमाई वई आहे। अच्छा त हिन इकबाल, सॼे तव्हां मामले तफ़सीली तौर ते सॼो ॿुधाए चुका आहियो त जेके मामला थिया कहिड़े तरीक़े सां एहलकार शहीद थियो, समूरा मामला पाण डिस्कस करे चुका आहियूं। अहम मामिलो जेको तव्हां ई ॿुधायो आहे त जेके मेमून ऐं बिरोही जेके मंशियात फरोश जेके ठठे जा ई आहिनि जन वटि सप्लाई वञे पई, त छा उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी आहे या रुगो कागज़ी कार्रवाई पूरी थी आहे ऐं वारसनि खे राज़ी करण जे लाइ, या जीअं ही हाई प्रोफाइल केस थी वियो आहे जीअं तव्हां पिया ॿुधायो त IG सिंध में नोटिस वरितो आहे ऐं SP बि उते पहुतो त उनखे शहीद बि करार ॾिनो वियो, त कागज़ी कार्रवाई तव्हां ॾिसो पिया थी आहे या एक्चुअल तव्हांखे लॻे पियो त पुलिस हिन मामले ते सीरियस आहे? इन्हनि मंशियात फरोश जेके ही जेके नॉमिनेट आहिनि या उनखां अलावा ठठे में जीअं तव्हां ॿुधायो त मंशियात फरोशी तमामु घणी आहे, त मंशियात फरोशनि ख़िलाफ़ को एक्शन तव्हांखे थींदे नज़र अचे पियो? इम्तियाज़ भाउ FIR जेका दाख़िल थी उनमें जेके सप्लाई जेका मंशियाती थियणी हुई जिन में ॿिनि मंशियात फरोशनि खे जेको ज़ाहिर कयो आहे त ॿ मंशियात फरोश जेको साहिब अली लहरी बिरोही ऐं इन सां गॾु बाग अली लहरी बिरोही जेको ओस्तान बलोचिस्तान जा रहवासी आहिनि जेके मंशियात ठठे खणी अची रहिया जंहिंमें रायल मेमन ऐं हैदर बिरोही खे जेका मंशियात ॾियणी, उन्हनि ॿिन्ही जेको मंशियात फरोशनि खे बि केस में जेको FIR में जेके उनजा नाला ॼाणाया विया आहिनि पर उनजी गिरफ़्तारी जे हवाले सां अञा ताईं पुलिस कंहिं क़िस्म जो को तहरीक न वरितो आहे। पर अञा ताईं जेके वारस आहिनि उनखे ख़दशा जेके आहिनि उहे पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। उहे अञा ताईं बि इहा घुर करे रहिया आहिनि त हिन मामले जी घण रुखी जांच कई वञे ऐं साण वॾो जेको नाक थियो ज़ुल्म थियो आहे ऐं सदन जेको नौजवान उहो बेगुनाह जेको क़तल थी वियो आहे ऐं उन में शामिल जेके ॿ खांगी जेके ॿुधाए पिया वञनि माण्हू गॾु हुआ प्राइवेट माण्हू, उन जे हवाले सां मुकमल जांच कई वञे त ख़बर पइजी सघे त उहे माण्हू कंहिंजे हुकुम ते विया, उहे माण्हू कंहिंजी डायरेक्शन ते पुलिस सां गॾु कीअं हुते पिया था, ॿिया पुलिस एहलकार किथे हुआ, त हीउ सॼो मामिलो जेको आहे हिन वक़्तु ताईं पुलिस जेका आहे हिन कोशिश में आहे त हिन सॼे मामले खे जेको आहे उहो वारसनि जे मुताबिक़ केस दाख़िल करे जेके समूरा पहलू आहिनि उन ते जांच जेका मुकमल करे। हिन SSP साजिद अमीर सुदोज़ई जीअं मुक़ररु थियो थी इब्तिदाई तौर ते हिन जो जेको पहिरियों मरहलो हो उन मंशियात फरोशनि जे ख़िलाफ़ सुठी वठपकड़ कई, पर थोरे अरसे खां बैदि जेको मंशियात जीअं जो तीअं सरेआम जारी आहे ऐं आम जेको कैबिननि खां वेंदे जेके मंशियात जूं वॾियूं फैक्ट्रियूं जेके आहिनि मंशियात ठाहींदड़ जेके आहिनि जेके मैन्युफैक्चरिंग थिए थी जिते गुटके जी मावे जी उन्हनि जे ख़िलाफ़ जेको सगारो क्रैकडाउन थियणु घुरिजे उहो हिन वक़्तु ताईं अञा नज़र कोन थो अचे। मंशियात जो विकिरो जेको जीअं थियो तीअं जारी आहे, ICO बड़ो आधार त इन क़िस्म जी जेके शयूं मंशियात वारियूं आम वापो जेको उहो जारी आहे। मंशियात जे वापे जे ख़िलाफ़ जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज थींदा रहंदा आहिनि, माण्हू या घुरप कंदा रहिया आहिनि त मंशियात जो मुकमल तौर ते ख़ात्मो आंदो वञे। जेतिरे क़दुरु नौजवान जे वाक़े जी शहादत वारो अब्दुल मुबीन जाखरो पुलिस एहलकार जेको आहे उहो मौजूदा जेको SP आहे हिन जे दौर में 3 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि। घारे थाणनि जी हद में पाण सौर हुनजो ज़िक्र करे चुका आहियूं ऐं हाणे जेको वाक़ियो पेश आयो उहो पुलिस एहलकार अब्दुल मुबीन जाखरो जेको उहो पिणु शहीद थिया आहिनि। त 3 पुलिस एहलकारनि जी जानियूं जेके ज़ाया थियूं आहिनि इन हवाले सां जेको मंशियात फरोशनि जे ख़िलाफ़ कार्रवाई त नज़र थी आहे अचे पई साम्हूं जेका FIR दाख़िल थी आहे उन में जांच जेका कई आहे पुलिस जो चवणु आहे CI इंचार्ज ज़िलेदार ख़ान जो त असां जांच गिरफ़्तार जवाबदारनि खां कई ऐं जिन पिणु जेको ॿुधायो एतिराफ़ कयो आहे त हीअ जेके मंशियात सप्लाई थियणी हुई उहो ठटे ऐं मकड़ी जेके मंशियात फरोशनि उन्हनि खे जेको सप्लाई थियणी हुई, पर उन्हनि जे हवाले सां अञा ताईं के छापा कोन लॻी सघिया, नई जेकी गिरफ़्तारियूं आहिनि उहे अमल में अची सघियूं आहिनि। तंहिंजे करे
जेके शहीद थी वियल वारस आहिनि और शहीद थियल नौजवान जा वारस आहिनि उहे जेके हिन वक़्तु ताईं जेको आहिनि उहे इहो मुतालबो करे रहिया आहिनि त हिन मामले जी घण रुखी जांच करे साण जेको बिल्कुलु ठीकु इंसाफ़ आहे, कयो वञे। बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। तफ़सीली तौर ते इक़बाल जाखरो ॿुधायो त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं उन सां गॾोगॾु ठठे ज़िले जी मजमूई तौर ते सूरत हाल छा आहे, कहिड़े तरीक़े सां बलोचिस्तान मां आयल लैंड ग्रेबर न रुगो पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस हुजनि था पर उन सां गॾोगॾु मक़ामी माण्हुनि खे हिसाइण में बि उन्हनि जो किरदारु आहे। अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेके माण्हू पुलिस ते सिधी फायरिंग कनि था त उहे जेके मिसकिन माण्हू आहिनि, इलाइक़े वासी आहिनि या उन्हनि इलाइक़नि में जेके रिहाइश पज़ीर आहिनि उन्हनि सां उन्हनि जो कहिड़ो रवैयो हूंदो। ताज़ो ई अफ़सोसनाक वाक़ियो थियो जंहिंमें पुलिस एहलकार शहीद थियो आहे, उनजी तदफ़ीन बि थी आहे, वाक़िए जो केस दाख़िल थियो आहे। ॾिसणो इहो आहे त हिन केस जी अॻिते हली केतिरी जेका आहे उहा पैरवी कई थी वञे ऐं मुलविस जेके माण्हू आहिनि, जेके मंशियात फ़रोश ठठे जा बि उनमें शामिलु कया विया आहिनि, उन ख़िलाफ़ु केतिरी कार्रवाई थिए थी। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल्हि जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि कयूं पिया ठठे में मंशियात फ़रोशनि सां जहिड़ींदे हिकु पुलिस एहलकार शहीद थियो आहे ऐं उनजे वारसनि पारां एहतजाज कयो वियो त जंहिं तरीक़े सां पुलिस रिपोर्ट कयो हीउ वाक़ियो थियो आहे, उन वाक़िए जी जांच जो मुतालबो कयो वियो आहे। ॿिए तरफ़ शहदादपुर में नौजवान इश्क में नाकामी ऐं पंहिंजे माइटनि जे ज़ुल्म खां तंग थी ख़ुदकशी कई आहे। हुनजो जेको सोशल मीडिया ते पैगाम आहे उहो तमामु घणो वायरल पियो थिए। नौजवान हुयो ऐं हिकु यूनिवर्सिटी जो शागिर्द बि ॿुधाए पियो वञे पर ज़ाती के मसइला हुया जंहिंसां संदसि मुहबत हुई, उतां को इनकार थियो ऐं हुन में हुन जेको पंहिंजा मामा आहिनि उनखे बि मौत जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। हीउ वाक़ियो शहदादपुर भरिसां थियो आहे। शहदादपुर मां असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि शाद अली मंगी, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। शाद अली, हीउ छा मामिलो आहे ऐं हिन वक़्तु ताईं नौजवान जा जेके वारिस आहिनि उहे छा पिया ॿुधाइनि ऐं पुलिस हिन केस जे बारे में छा पई ॿुधाए? महिरबानी अदा। शहदादपुर तालुके जे ॻोठ साहब खान निज़ामाणी वासी 25 वरनि जो नौजवान ज़रे यूनिवर्सिटी जे शागिर्द वकार अली पंवर जो काल पुरसरार नमूने गोली लॻल लाश इतलाउ ते वारसनि ॻोठ लॻ ज़मीन मां खणाए सिम्स अस्पताल आंदो, जिते डॉक्टर मुमताज़ अली ज़रदारी चकास करे पोती नौजवान जे खे वेझे खां सीने में गोली लॻण ऐं घणो रत वहण सबबु मौत जो सबबु ॼाणाए तस्दीक कई थी। नौजवान फोती वियो ऐं लाश वारसनि जे हवाले कयो। सिम्स अस्पताल में फोती जे चाचे नज़ीर पंवर ॿुधायो त मुंहिंजो भाइटियो वकार अली बनीअ जे कमकार ते वियो हो, जंहिंखे ॿारड़ो मानी ॾियणु वियो त नौजवान जो खट ते रत वहंदो ॾिसी घर अची ॿुधायो। असां दौड़ी उते पहुतासीं त उहो फोती चुको हो। संदसि लाश खणाए अस्पताल आयो। नौजवान जे सदमे असांजो जी ढोरे छॾियो आहे। हिन वाक़े जी इंसाफ़ वारी जांच थियणु खपे। होॾा वाक़े खां 2 कलाक अॻु फोती नौजवान पंहिंजे फेसबुक वाल ते हिकु पोस्ट शेयर कई, जंहिंमें न पंहिंजे पीउ ऐं माउ खां माफ़ी वठंदे लिखियो त ज़िंदगी बार बणिजी चुकी आहे, मुंहिंजो इंसाफ़ अलाह कंदो। पोस्ट में हिन मोहबत में बेवफ़ाई जो चिटो ज़िक्र कंदे पंहिंजे महबूबा खे ॾोरापो ॾींदे संदसि मामनि जे ज़ुल्मनि जूं मयारूं ॾींदे खेनि पंहिंजे मौत जो ज़िम्मेवार करार ॾेई संदसि मुंहुं न ॾिसणु ऐं तॾहिं ते न अचण जो लिखी अहिड़ी पोस्ट वायरल करे छॾी। इन सिलसिले में ज़रीन वटां मिलियल ॼाण मूजिबि त नौजवान जंहिं छोकिरी सां प्यारु कंदो हो उनजी 2 ॾींहं अॻु शादी थी वई हुई, जंहिं सबबु नौजवान दिलि शिकस्त थी इंतिहाई वारो क़दम खणण ते मजबूर थी वियो। KTN न्यूज़ पारां राब्तो करण ते SSP सांगड़ मीर शाहनवाज़ खान चाचड़ ॿुधायो त वाक़ियो इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे ऐं इतलाउ मिलंदे ई शहदादपुर मलदसी जी पुलिस जेकी आहे वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील मालूम कया आहिनि। रिपोर्ट दाख़िल करे जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जांच करे रहिया आहियूं, पर मालूमात मूजिबि त नौजवान ख़ुदकशी कई आहे, पर वाक़े वारे हंधि तां जेको हथियार वग़ैरह न मिलियो आहे इहो अञा ताईं सुवाल आहे। वधीक तहक़ीक़ात कई पई वञे, जॾहिं 24 कलाकनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं संदसि घर में कारामत आहे। जी अच्छा शाद अली, आख़िरी ॻाल्हि त जेके वारिस आहिनि उन्हनि कुझु ॿुधायो आहे त हिन हवाले सां उन्हनि खे ख़दशा या उन्हनि खे का ॻाल्हि ॿोल नौजवान सां उन्हनि जी थी हुई त ज़ाहिर आहे ख़ुदकशी हिकिड़े ॾींहुं जेको माण्हू नथो करे सघे त उन जेको रवैयो कुझु ॾींहंनि खां ख़राबु हुयो या अचानक हुन अहिड़े क़िस्म जो जेको क़दम आहे उहो खयों आहे, पंहिंजे पीउ माउ खे उनका ॻाल्हि कई हुई, छो त जीअं तव्हां ॿुधायो पिया त हथियार बि हथु कोन आयो आहे त ख़दशो क़तल जी तरफ़ बि वञी रहियो आहे, पर पुलिस हिन खे ख़ुदकशी डिक्लेयर कयो आहे। त वारसनि सां तव्हांजी का तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो हिन मामले सां छा चवणु आहे, तुंहिंजो रवैयो कुझु तब्दील हुयो
या कंहिं मामले ते जीअं तव्हां ॿुधाए पिया त जंहिं छोकिरी सां मुहबत कंदो हो हुनजी शादी थी हुई, त अहिड़ी का ॻाल्हि उनजी वारसनि सां हुनजी थी हुई? जी इम्तियाज़ भाउ, बिल्कुलु हुनजे वारसनि सां हिन शादीअ खां पोइ जॾहिं हुन छोकिरी जी शादी थी हुई त मूंखे जेको ॿुधायो वियो त नौजवान परेशान रहंदो हो ऐं वारसनि हुनजी देखभाल जे लाइ हिकिड़ो माण्हू साण करे छॾियो त जीअं अहिड़े कंहिं क़िस्म जो वाक़ियो न अचे। पर ॿुधायो इहो वञे पियो जॾहिं पाण ज़मीन ते मौजूदु हुआ त उहो जेको माण्हू हुन सां गॾु हुयो त हुनखे तव्हां मानी खाई अचो, ऐं जेको आहे न हिते ज़मीन ते ट्यूबवेल जेकी हले पई थी उनजी देखभाल करियां थो। पर थियो ईअं जो उहो मानी जॾहिं खाइण वियो त उनखां तुरत पोइ जेको आहे उहो नौजवान पंहिंजे पाण सां जेको पेश आयल वाक़े जी ॻाल्हि कनि था, ख़ुदकशी कई आहे त हुन पंहिंजे पाण खे ॻोल्हे पियो। जॾहिं हथियार कोन थो मिले त अञा ताईं इहा शइ मशकूक पोज़ीशन में आहे ऐं पुलिस बि इन मामले खे जेको आहे सो इन्वेस्टिगेट करे पई। वारसनि जो बि जेको माना ख़ुदकशी वारे पासे वधीक शक आहे। जी बिल्कुलु ठीकु आहे। शाद अली तव्हां सां गॾु मौजूदु रहो। कोटड़ी मां लतीफ़ शोरो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर अॻुवाण आहे ऐं शबीर सांद उनजो स्कूल मां गलो कपियल लाश हथ आयो आहे। हिन अफ़सोसनाक वाक़े खां पोइ पुलिस ऐं क़ौमी अवामी तहरीक जा जेके कारकुन आहिनि उहे वॾे अंग में उते पहुता आहिनि। हीउ मामिलो छा आहे, क़त्ल आहे या ॿियो को मामिलो आहे? लतीफ़, छा पिया तफ़सील ॿुधाया वञनि? हिकु अफ़सोसनाक वाक़ियो, हिकु झूनो अॻुवाण उनजो जेको आहे अहिड़े क़िस्म सां जो लाश मिलियो आहे, पुलिस हिन वक़्त ताईं छा ॿुधायो आहे ऐं जेके वारिस आहिनि क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण जा उहे छा पिया ॿुधाइनि? जी इम्तियाज़ भाउ, बिल्कुलु अॼु साइट कोटड़ी जे मिस्किन कॉलोनी वारे इलाइक़े में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ऐं शबीर सांद जेको ज़िले क़ौमी अॻुवाण पार्टी जो क़ौमी अॻुवाणी पार्टी जो ज़िले अॻुवाण आहे, उनजो जेको आहे घर में जेको आहे गलो कपियल जेको आहे लाश हथायो आहे। ऐं जंहिंजो इतला मिलण ते इलाइक़े वासियुनि जेको आहे साइट पुलिस खे ॾिनो, जंहिंखां पोइ पुलिस उते पहुती उन जेको सॼे इलाइक़े खे घेरे में वठी आई, लाश खे ते वठी पोस्टमार्टम करण लाइ बिलावल मेडिकल अस्पताल पहुचायो। इन मौक़े ते जेके वारस आहिनि हुनजो भाउ हुनजो चवणु आहे त जेको शबीर सांद जा जेके घर वारा हुए ॻोठ वियल हुआ ऐं पाण अकेलो घर में रहियल हो त अचानक सुबुह जो हुनजो मुबे न तो ते हिननि चयो त हुनखे क़त्ल कयो वियो आहे। हुनजे लाश जेको गलो कपियल आहे हुनजे पेट ते बि हिकु तेज़ धार छुरी जा निशान आहिनि, जंहिंमां लॻे पियो त शबीर सांद क़त्ल दौरान उन्हनि जवाबदारनि सां वारदात दौरान मज़ामत कई आहे त हिननि चयो त हुनखे सिधो संओं क़त्ल कयो आहे। पर हिननि इहा दावा कई त असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे। शबीर सांद हिकिड़ो सियासी अॻुवाण हुयो, सरगर्म हुयो, ॼामशूरे ज़िले में क़ौमी अवामी तहरीक जो तमामु घणो सरगर्म अॻुवाण हो, सरगर्मियूं कंदो त असांजी दुश्मनी त न आहे, पर उनखे छो क़त्ल कयो? हिन इहो बि चयो त घर में वारदात दौरान कंहिं क़िस्म जी का चोरी न थी आहे, का शइ न वई आहे जंहिंमें चइजे त को चोरी जो वाक़ियो आहे, पोइ मज़ामत थी आहे हुनखे क़त्ल कयो आहे। इन क़िस्म जी का ॻाल्हि कोन थी आहे, पर हुनखे सिधो संओं हुनजो लाश मिलियो आहे, हुनजो गलो कपियल आहे, हुनखे हथिया निशान आहिनि। त हिननि जे वारसनि चयो त हिन मामले जी खण रुखी जांच कई वञे, हर पासे खां जांच कई वञे ऐं पोइ पेरा खयां वञनि त हिन क़त्ल जो सबबु छा आहे। जॾहिं हिन सिलसिले में जेको आहे कोटड़ी पुलिस जे DSP शाहनवाज़ जोखियो जो चवणु आहे त इन मामले जी घण रुखी जांच कई वई आहे। शबीर सांद जेको आहे हितां जो सरगर्म अॻुवाण क़ौमी अवामी तहरीक जो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहो एहतिजाज बि कंदो रहियो, जदोजहद कंदो रहियो आहे, धरना बि हणंदो रहियो आहे। त हाणे हुनजो जेको क़त्ल आहे उहो हिन वक़्तु जेको अजीब लॻी रहियो आहे त हुन जी जॾहिं कंहिंसां दुश्मनी बि न आहे, इन क़िस्म जी का घर मां फुर या चोरी जी वारदात न थी आहे, त पोइ हिनखे आख़िर छो कीअं क़त्ल कयो वियो आहे? ऐं जॾहिं त वारस दावा कनि था त इन्हनि जी कंहिंसां सियासी दुश्मनी बि न आहे, त हाणे हिन मामले जी घण रुखी जांच असां शुरू कंदासीं, टीमूं जोड़े रहिया आहियूं। पर अञा ताईं जेका हुनजी जेका तदफ़ीन आहे शबीर सांद जी, उहा हिन वक़्तु शाम जो 5 वॻे जेको ख़ुदा जी क़ब्रिस्तान वारे इलाइक़े में थी रही आहे, उन जी तदफ़ीन खां पोइ उन जा वारस ऐं अॻुवाण जेके ईंदा ऐं हुन खां पोइ थींदी FIR दाख़िल कई वेंदी। FIR दाख़िल थियण खां पोइ हिन मामले जी घण रुखी जांच शुरू कई वेंदी। बाक़ी अलबत्ता पुलिस जेको आहे उन जाइ वारदात आहे, पुलिस खे इन क़िस्म जो को औज़ार बि जेके क़त्ल में इस्तेमालु थियल का छुरी आहे उहा बि हथ न आई आहे, जंहिंजे करे अञा पुलिस इन मामले ते मुबहम आहे त हीउ मामिलो थियो छो आहे, कीअं क़त्ल थियो आहे, त इन मामले खे कीअं जांच में शामिलु कयो वञे। बहरहाल इन वाक़े सां इलाइक़े में तमामु घणो वॾो
ख़ौफ़ हरास छांइजंदियूं आहे, छाकाणि त शबीर सांद जेको आहे वाहिद हितां जो ज़िलई अॻुवाण हुयो जेको हर मसइले ते पाणीअ जे मसइले इशू ते बीठो रहंदो ऐं जदोजहद कंदो रहियो आहे। त हाणे इन क़िस्म जो जेको ही साइट वारो इलाइक़ो आहे असांजो, इन में आए ॾींहुं इन क़िस्म जूं वारदातूं थींदियूं रहंदियूं, क़तल जूं, फुरुनि जूं, ॿियोनि जूं, ॿिए बंज लाइ बिल्कुलु माण्हू रहनि था। त हाणे इन क़तल जी जेको ब्लाइंड क़तल पियो लॻे, इन जा पेरा खणणु, इन खे पुलिस उन्हनि जे जवाबदार पहुचण लाइ पुलिस छा थी करे, पुलिस लाइ इहो ख़ुदि हिकु सवालिया निशान आहे। अलबत्त इन मौक़े ते जेके क़ौमी अवामी तहरीक जा जेके हितां मक़ामी अॻुवान आहिनि उन इन मामले ते सख़्तु एहतिजाज कयो आहे, चयो आहे त फौरी तौर ते पुलिस जेको आहे इन मामले जा पेरा खणे ऐं जेके सफ़ाका जेके क़ातिल आहिनि, जेके इन में मुलवस आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो ऐं ज़ाहिर कयो वञे त आख़िर शबीर सांद जहिड़े सियासी अॻुवान जो क़तल छो ऐं छाजे लाइ थियो आहे। त ज़ाहिर आहे त हाणे अञा हिन मामले जी पुलिस चए पई त टीम जुड़ंदी, FIR दाख़िल थींदी, FIR थियण खां पोइ इन में केतिरो टाइम थो लॻे, 1 ॾींहुं लॻे, 2 ॾींहं लॻनि, 3 ॾींहं लॻनि, कीअं जांच थी करे, कहिड़े रुख में थी वञे, पुलिस अञा ताईं उन इलाइक़े में का गिरफ़्तारी बि न कई आहे। इन सिलसिले में कंहिंखे गिरफ़्तार करे थी, किथां शुरूआति थिए थी, ऐं इन जेको भयानक क़तल आहे, जेको ब्लाइंड क़तल आहे, उन जा पेरा केॾांहुं था वञनि, त इहो क़तल कीअं थो ज़ाहिर थिए। त इन में ज़ाहिर आहे त इहो हिकिड़ो वॾो पुलिस लाइ चैलेंज बि आहे। ऐं पोइ इहो सियासी हितां जे सियासी धुरीन लाइ बि हिकिड़ो सवालिया निशान आहे त हिकिड़ो सरगर्म कारकुन इहे घर में बेरहमी सां क़तल थी वञे, इहो ख़ुदि हितां जे सियासी धुरीन लाइ बि सुवाल पैदा थी वियो आहे ऐं हू ख़ुदि इन मामले ते हैरत जो इज़हार बि करे रहिया आहिनि। अच्छा जी। लतीफ़, जीअं तव्हां ॿुधायो त सीनियर अॻुवाण आहे क़ौमी अवामी तहरीक जो, ज़िले जो अहम अॻुवाण बि आहे, त मर्कज़ी जेका क़यादत आहे पार्टी जी उहे पहुता आहिनि जनाज़े में या वारसनि वटि, का लीडरशिप मर्कज़ी क़यादत मां पहुती आहे, उन्हनि तरफ़ां को बयानु जारी थियो आहे इन वाक़े ते? जी, इन सिलसिले में क़ौमी अवामी तहरीक सरबराह लतीफ़ पली जो बयानु जारी कंदे चयो आहे त इहो जेको शबीर सांग जो क़तल आहे इहा सिधी साईं दहशतगर्दी आहे, उनखे बेदर्दी सां क़तल कयो आहे। हू पुरअमन हिकिड़ो सियासी अॻुवाण हुयो ऐं मसइलनि ते ॻाल्हाईंदो, अवाम लाइ जदोजहद कंदो, उनखे हिकिड़ी मुनज़म प्लानिंग तहत क़तल कयो आहे, उनजा फौरी तौर ते क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। हिन वक़्तु तदफ़ीन थिए पई, उन में जेको आहे जेके बि ज़िले जा क़ौमी अवामी तहरीक मुख़्तलिफ़ सियासी पार्टी जा अॻुवाण उहे समूरा हिते पहुतल, ख़ुदि अयाज़ लतीफ़ पली जे अचण जा हिते इतला आहिनि त उहो बि न जनाए नुमाज़ में शिरकत कंदो। त जेके मक़ामी अॻुवाण आहिनि, इमदाद पंवर वारा ॿिया, उन्हनि बि इन मामले ते एहतिजाज कयो आहे, इन क़तल जी मज़म्मत कई आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी कॉम्पर्स धुरीन बि इन मामले जी मज़म्मत कई आहे त हीउ जेको क़तल आहे हीउ हिकिड़ो भयानक क़तल आहे ऐं सियासी अॻुवान जो क़तल आहे। इनखे जेको आहे इन क़िस्म में लुणणु न खपे ऐं इन जी जांच थियणु खपे ऐं जेके सफ़ाका जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे केतिरे किरदार ताईं पहुचणु घुरिजे। बिल्कुलु ठीकु आहे, वॾी महिरबानी लतीफ़ शोरो साहब कोटड़ी मां, शाद अली मंगी साहब शहदादपुर मां ऐं इक़बाल जाखरो साहब ठठे मां तफ़सीली तौर ते टिन्ही केसनि बाबति असांजे नाज़रीन खे आगाह कयो। ठठे वारो मामिलो ध्यानु तलब मामिलो आहे त मंशियात फ़रोश एतिरा ताक़तवर कीअं बणिजी विया आहिनि त हू न रुगो पुलिस जे रोकण ते फ़रार थियण जी कोशिशि कनि था, पुलिस मथां फायरिंग कनि था। भले जे हिन वाक़े में फायरिंग न आहे थी, पर हिन वाक़े में मंशियात फ़रोशनि हिकु पुलिस एहलकार खे पाणी में ॿोड़े क़तल कयो आहे। त ही ताक़तवर कीअं थिया, उन्हनि जे पोयां कहिड़ा हथ आहिनि। ऐं जीअं इक़बाल जाखरो साहब ॿुधायो त कुझु ॾींहंनि ताईं क्रैकडाउन थियो जॾहिं नओं SSP बदिली थी उते पहुतो, पर उनखां पोइ साॻी रीत जीअं माज़ी में मंशियात फ़रोशी थींदी रही आहे। मंशियात जा कारखाना आहिनि, कैबनूं या ॿियनि हंधनि ते मंशियात ऐं ख़ासि करे आइस जो जेको ख़तरनाक नशो आहे उनजो विकिरो बि आम आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो जेको आम मामिलो ठठे में तेज़ी सां वधे पियो उहो ज़मीनुनि ते कब्ज़नि जो आहे ऐं इन्हनि कब्ज़नि जे मामले में बि पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि। कुझु अरसे दौरान ई 3 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे शहीद थिया आहिनि ऐं उनखां पोइ असां ॾिसंदा आहियूं त पुलिस कंहिं तरीक़े सां मुक़ाबिलो ॼाणाए के हिकु जवाबदार खे मारे छॾींदी आहे ऐं उहो केस जेको आहे उहो बंदि थी वेंदो आहे या उन केस ते ॻाल्हाइण माण्हू बंदि करे छॾींदा आहिनि, छो त पुलिस वटि हिकिड़ो जवाज़ हूंदो आहे त उन केस में मुलविस को जवाबदार मारियो वियो आहे। त हिन केस में जेके शहीद एहलकार जा वारिस आहिनि उन्हनि आला सतही जांच जो मुतालबो कयो आहे ऐं ख़ासि जेको मुतालबो अहम मुतालबो आहे त CIA जी पुलिस में
सादे कपिड़े पातल जेके एहलकार हुया या माण्हू हुया उहे केरु हुया, उन्हनि एहलकारनि जेको आहे एहलकारनि जी मदद छो न कई, ऐं जॾहिं मुबीन जाखरो जेको एहलकार आहे उन जवाबदारनि खे पकड़ण जी कोशिशि कई त उन्हनि मदद छो न कई जेकॾहिं उन सां गॾु हुया, ऐं हू छो गॾु हुया, इन मामले जी बि इंक्वायरी थियणु घुरिजे। ॿिए तरफ़ जेको वाक़ियो आहे शहदादपुर सां भरिसां नौजवान इश्क में नाकामी ते ख़ुदकशी कई आहे ऐं आख़िरी पोस्ट में हुन मामनि खे पंहिंजी मौत जो ज़िम्मेवार करार ॾिनो। ॿुधाए पियो वञे त जंहिंसां हिन छोकिरे जी, हिन नौजवान जी मोहबत हुई, हुनजी 2 ॾींहं पहिरियां शादी थी हुई, वारसनि जो बि ख़दशो इहो आहे त ख़ुदकशी आहे, पर हिन वक़्त ताईं जेको पिस्तौल या जेको हथियार इस्तेमालु थियो आहे उहो पुलिस खे हथु न अची सघियो आहे। इन जे लाइ हिन वाक़े ते बि सवाल उथनि पिया। हिन केस खे बि सही तरीक़े सां हिन केस जी जांच करण जी ज़रूरत आहे। ॿिए तरफ़ अफ़सोसनाक वाक़ियो जेको कोटड़ी में पेश आयो, जिते क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर अॻवान आहे, उनखे उनजो गलो कपियल लाश हथ आयो आहे। वारसनि तरफ़ां ख़दशो ॾेखारियो वियो आहे त हीअ क़तल आहे। उनजे पेट ते बि जेके आहिनि उहे ज़ख़्म आहिनि, पर हिन वक़्त ताईं पुलिस हिन मामले खे क्लियर नाहे करे सघी त हीअ क़तल आहे, फुर मुज़ामत दौरान क़तल आहे, ज़ाती दुश्मनी ते क़तल आहे या खेसि टारगेट करे क़तल कयो वियो आहे। त पुलिस हिन मामले जी जांच करे पई। क़ौमी अवामी तहरीक पारां हिन वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अला भाई।